बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम या अली मदद। जिए सिंध, जिए लतीफ़ जी धरती, जिए लतीफ़ जी ॿोली। मां तव्हांजो पंहिंजो भाउ, पंहिंजो अदाकार सत्तार लाड उर्फ़ मजू। दोस्तो, ही अॼु जी घड़ी, ही अॼु जी शाम हिन साल जी आख़िरी शाम आहे, आख़िरी घड़ियूं। सिज तव्हां ॾिसंदा हूंदव बिल्कुलु अंधेरो थी वियो आहे ऐं लहण वारो आहे। ऐं ही साल किन जे लाइ ख़ुशियूं खणी आयो, किन जे लाइ ॾुख खणी आयो। पर मां अल्लाह साईं जी दरबार में इहा ई दुआ घुरंदुमि त मुंहिंजा अल्लाह ताला पंहिंजे महबूब मुस्तफ़ा सदके, करबला जे शहीद जे सदके, पंतनि जे सदके जेको साल गुज़री वियो सो गुज़री वियो। पर ही साल असां हर मुस्लमान भाउरनि जे लाइ, हर इंसान ज़ात जे लाइ बहितर आहे। ऐं मां पंहिंजे दोस्तनि खे हिन आवाज़ जे ज़रिए ॿुधाईंदो रहंदुमि त भाउ, असांजा इहे पंहिंजा करतूत आहिनि, असांजा पंहिंजा फेल आहिनि, जंहिंजे करे असांजे मथां अलाह जा इहे अज़ाब अचनि था। उहे अज़ाब मुख़्तलिफ़ ॿोॾनि जे ज़रिए, ज़िलज़लनि जे ज़रिए ऐं क़त्ल गाह जे ज़रिए। छो त असां बिल्कुलु निमाज़ खे विसारे छॾियो आहे, असां निमाज़ बिल्कुलु नथा पढ़ूं। जेकॾहिं फिल्म आहे, ड्रामो आहे, होटल ते ॾिसो ईअं अलाए केतिरी ख़ल्क़ असांजी वेठी आहे। छो त न निमाज़ था पढ़नि, न चांहि जे लाइ सभु वेठा आहिनि। पर जेकॾहिं इहे मस्जिदियूं ख़ाली वीरान लॻी पयूं आहिनि, जेकॾहिं मस्जिदनि में निमाज़ पढ़नि ऐं असां क़ुर शरीफ़ घर में बिल्कुलु बंदि पिया आहिनि, पढ़ण जे लाइ कुझु बि न आहे। हिकु हिकु कमरे में, विरांडे में, कमरनि में क़ुर शरीफ़ बिल्कुलु पोतनि में बंदि पिया आहिनि, पर असां क़ुर नथा पढ़ूं, न निमाज़ था पढ़ूं। पोइ इहो ई असांजा अमाल ग़लति आहिनि, जंहिंजे करे अलाह जा असांजे मथां अज़ाब था अचनि। त दोस्तो, निमाज़ पढ़ो, क़ुर शरीफ़ पढ़ो। ही आख़िरी साल आहे, अॼोकी राति निमाज़ पढ़ो, अलाह जे दरबार में दुआ घुरो त मुंहिंजा अलाह ताला ही असांजो नओं साल जेको अचे थो असांजे ख़ुशियूं खणी अचे ऐं जीअं असां सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं कुझु हिन होटल ते मां मौजूदु आहियां ऐं असांजा सिंध जा बहितरीनु ॿ दोस्त ऐं बहितरीनु ॿ डायरेक्टर मौजूदु आहिनि, ज़फ़र खोखर साहिबु ऐं मुमताज़ ख़ासकली साहिबु। अचो त ऐं उन्हनि ॾे हलूं। ही असांजे सिंध जा तमामु बहितरीनु डायरेक्टर आहिनि, बहितरीनु मुमताज़ ख़ासकली कैमरा सां गॾु कैमरा मैन बि आहे, डायरेक्टर बि आहे, राइटर बि आहे। ऐं ज़फ़र खोखर बहितरीनु एक्टर आहे, जीअं पथर दुनिया में रमू रबड़ जो किरदारु कयो आहे, तमामु बहितरीनु डायरेक्टर आहे। मुमताज़ ख़ासकली साहिबु, छा हाल आहे? कुझु लॻा पिया आहियो? हा ज़फ़र, ही आख़िरी साल जो आख़िरी मिंट आहे, सिज लहण वारो आहे। ऐं ही साल त गुज़री वियो, कंहिंजे लाइ ॾुख खणी आयो, कंहिंजे लाइ सुख खणी आयो। ऐं मां हिन वीडियो जे ज़रिए कयुमि त ही असांजा पंहिंजा अमाल आहिनि, जंहिंजे करे अलाह जूं असांजे मथां शामितियूं थियूं थियनि। पोइ ॿोॾ जे ज़रिए, सैलाब जे ज़रिए, ज़िलज़लनि जे ज़रिए, छो त असां घरनि में क़ुर शरीफ़ पिया आहिनि त पढ़ूं नथा, मस्जिदियूं ख़ाली आहिनि, निमाज़ पढ़ूं नथा, होटल ॾिसो था भरिया पिया आहिनि। ऐं तव्हांजे लाइ हिकिड़ो असांखे कुझु लफ़्ज़ त तव्हां छा था चओ त हीउ तव्हांजे लाइ साल कीअं गुज़रियो, या अॻिले साल जे लाइ तव्हां रब पाक जे लाइ कहिड़ी दुआ घुरी रहिया आहियो? सभ खां पहिरियां त सरदार तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मोहबतूं ॾिनियूं, इज़त ॾिनी। मां त पाण खां पहिरियां तव्हांजो तारीफ़ कराईंदुसि त तव्हांखे अलाह सां इज़तुनि सां नवाज़ियो आहे ऐं तव्हां असांजा सीनियर आहियो। असां हिन फील्ड में जॾहिं अखि खोलीसीं त सभ खां पहिरियां पहिरें ॾींहुं पहिरें पहर तव्हांजी मूं सूरत ईअं ॼण की सम्झो तव्हां असांजा वॾा बि आहियो, सीनियर बि आहियो। ऐं जेतिरे क़दुरु तव्हां नए साल जी ॻाल्हि कई, जेको अचे थो जेको गुज़िरियल साल इंतिहाई सभु साल ज़िंदगी जा जेके अखियुनि सां मूं ॾिठा आहिनि, इंतिहाई सुठा सुहिणा मूं ॾिठा। गुज़िरियल साल त बहितर अलाह जे करम सां मुंहिंजे लाइ, मुंहिंजे भाउ मुमताज़ जे लाइ तमामु बहितरीनु गुज़रियो, छो त हुन में असांखे तमामु घणी इज़त, तमामु घणी शोहरत, ऐं जेके अंदरि में असांजो हिकिड़ो फ़न हो, जेको हिकिड़ो फ़नकार हो, हिकिड़ो डायरेक्टर हो, ऐं जेको हिकिड़ो शौक़ु हो असांखे, असां हिन पंहिंजी सिंधी मीडिया में, सिंधी चैनल KTN ते उहो प्रोजेक्ट आणियूं। उन में महिरबानी रहियो असांजो KTN जी जेका इंतिज़ामिया आहे उहा, ख़ासि करे फरीद कटपर साहिबु, उनजा असां इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं। उन असांखे एतमाद कंदे असांजे मथां असांखे इज़तूं ॾिनियूं, प्रोजेक्ट ॾिना। अलाह जा करम आहिनि, शुक्र अलहमदुलिल्लाह। असां कोशिशि कई आहे त पंहिंजे फ़न सां इश्क कयूं, मोहबत कयूं ऐं अहिड़े तरह सां कमु कयूं जीअं सुभाणे उन्हनि ताईं पहुचे त इज़तुनि में उन्हनि जे में बि इज़ाफ़ो थिए ऐं असांजे चैनल खे बि फ़ाइदो पहुचे। बाक़ी साल सतार सुठो हूंदो आहे, जीअं तव्हां ॻाल्हाए वियो, इहे सभु जेके अमाल हूंदा आहिनि असांजा, उहे असांजे पंहिंजे अमालनि जे करे ई असांखे तकलीफ़ मिलंदी। ज़ाहिर आहे, जंहिं मां मिसाल तव्हांखे ॾियां, हिकिड़े ठेले ते असां मच्छी जो कारोबार कयूं, असां हुते मच्छी खपाए, उन जे बदिले में छा वठंदासीं? जेको असांखे रोज़गार सां मच्छी माण्हू खे ॾेखारे मच्छी खपाईंदासीं।
जेकॾहिं असां मच्छी ॾेखारे माण्हुनि खे का ॿी अहिड़ी शइ ॾींदासीं जंहिंमें उन्हनि खे उन शइ जो टेस्ट न मिलंदो, सवादु न मिलंदो, त ज़ाहिर आहे असांजी उन रोज़ी ते असरु पवंदो। बिल्कुलु बिल्कुलु, वॾी महिरबानी भाउ ज़फ़र खोखर साहिबु। इहो असांजो ज़फ़र खोखर साहिबु असांजे सिंध जो तमामु बहितरीनु अदाकार डायरेक्टर, जंहिं पथर दुनिया में रमू रबड़ जो किरदारु कयो ऐं तमामु जेको आहे सो बहितरीनु जेको आहे सो किरदारु हुन कयो। ऐं हींअर उनजो साल माशाअल्लाह तमामु बहितरु गुज़रियो, छो त हुन तमामु हिकिड़ो बहितरीनु ड्रामो ॾिनो ऐं हाणे बि उन ड्रामे जी नए जी रिकॉर्डिंग हले थी। ऐं असां सां गॾु आहे ॿियो असांजो बहितरीनु सिंध जो कैमरामैन डायरेक्टर राइटर मुमताज़ कासकरी साहिबु। मुमताज़ कासकरी अस्सलाम वालेकुम साहब। वालेकुम सलाम। मुमताज़ साहिबु, जीअं त असांजे भाउ ज़फ़र खोखर पंहिंजा जेके राय ॾिनी साल नए साल जे बारे में जेको ईंदो ऐं जेको साल गुज़रियो, त तव्हांजे लाइ हीउ साल जेको हाणे ख़तमु थियण वारो आहे, इहो साल तव्हांजे लाइ कीअं साबित थियो ऐं या नए साल जे लाइ तव्हांखे कहिड़ी उमेदु आहे? असल में छा आहे त 2019 माशाअल्लाह अलाह साईं जूं महिरबानियूं आहिनि जो पोयां जेके बि साल गुज़रिया तमामु बहितरु गुज़रिया ऐं 2019 बि तमामु बहितरु गुज़रियो ऐं कामयाबियुनि जो साल हुयो। अलाह जा लख एहसान मदनी साईं जे सदके अलाह साईं महिरबानियूं कयूं ऐं इंशाअल्लाह इहा उमेदु आहे त 2020 बि तमामु बहितरीनु साल साबित थींदो ऐं असांजे लाइ ऐं असांजे उन्हनि किनी प्यारनि दोस्तनि जे लाइ, अहल दीननि जे लाइ, जेके बि असांजा अहल दीन आहिनि। बाक़ी शामतूं भाउ ज़फ़र बि चयो त शामतूं या तव्हां चयो, बहरहाल उहो अमाल आहिनि, वक़्ती वक़्ती इहे शयूं सिलसिला हलनि था पिया। कुदरत जो क़ानून आहे जंहिंजे अॻियां सभु असां मजबूर आहियूं ऐं असां अलाह ताला खां हर वक़्तु इहा ई दुआ घुरूं त अलाह ताला पंहिंजे फज़लो करम करे असां ते, असांजी जेको आहे जेके मुस्लमान भाइर आहिनि, जेके आलम इस्लाम आहे, जेके पूरी दुनिया आहे, उन ते अलाह साईं पंहिंजो फज़लो करम करे ऐं इंशाअल्लाह ताला इहा उमेदु आहे त 2020 बि तमामु बहितरु साल गुज़रे ऐं असां सभिनी जे लाइ ख़ुशियूं खणी अचे। तव्हांजी वॾी महिरबानी। वॾी महिरबानी भाउ मुमताज़ कासकरी साहिबु। दोस्तो, मां हिकिड़ी ॿी अर्ज़ु कंदुमि ॿियो त मुमताज़ कासकरी तमामु मुंहिंजो प्यारो दोस्त आहे, पर मुंहिंजे भाइरनि जहिड़ो दोस्त आहे। जीअं मुंहिंजा पंहिंजा भाइर आहिनि, मां बि हिनखे पंहिंजो नंढो भाउ सम्झंदो आहियां। तमामु मूंसां घणो प्यारु कंदो आहे ज़फ़र खोखर या मुमताज़ कासकरी ऐं हिन फनी फील्ड में मूंसां हिननि जो घणो सहकार रहियो आहे। तमामु सुठो दोस्त आहे। त दोस्तो, ही हो ज़फ़र खोखर ऐं मुमताज़ कासकरी, जंहिं मुख़्तलिफ़ ॿिन्हिनि जी राय ॾिठव ॿुधव। ऐं दोस्तो, मां हिकिड़ो अर्ज़ु कंदुमि जेको साजिर मां चई हुयुमि त मुंहिंजा भाउ कोशिशि कयो निमाज़ पढ़ो, क़ुरान शरीफ़ पढ़ो ऐं पीउ माउ जी इज़त कयो। सच पुछो त तव्हांखे माउ जहिड़ी का नेमत न मिलंदी। मूंखां पुछो, मां अॻु में बि मुंहिंजो जेको यादगिरी प्रोग्राम हलियो, तव्हांखे ॿुधायो त असां नंढा आहियूं त अबो बि गुज़ारियो, अमड़ बि गुज़ारे वई, जीअं पालियो वॾो भाउ उहो बि गुज़ारियो। त दोस्तो, मां बदनसीब इंसान आहियां त मूंखे पंहिंजो पीउ माउ न आहे, पर तव्हां जंहिं दोस्तनि खे पीउ माउ आहे उनजो क़दुरु कयो। माउ जहिड़ी नेमत न अथव, पीउ काबो अथव, क़िबलो अथव, सम्झो माउ जन्नत अथव। हाणे तव्हांजे हथ में आहे त तव्हां जन्नत कीअं था विञायो, काबो क़िबलो कीअं था विञायो। त दोस्तो, पीउ माउ जी इज़त कयो, वॾनि जी इज़त कयो, रिश्तनि जी इज़त कयो, निमाज़ पढ़ो, क़ुरान शरीफ़ पढ़ो। त मूंखे उमेदु आहे त अलाह साईं पंहिंजे महबूब जे सदके, करबला जे हर शहीद जे सदके, पंतनि जे सदके असांजो हीउ नओं साल जेको ईंदो 2020 तमामु बहितरु साबित थींदो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। जेतिरो इजाज़त ॾींदो तव्हां पंहिंजी भाउ सतार लाड़ मजूअ खे जीए सिंध।